अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां सबक 21 पढ़ंदासीं। क्लास पहिरें जो शुरू कयूं था। सबक 21। ही छा आहे, ही छा आहिनि। तव्हां ॾिसी सघो था तस्वीर में। पहिरीं तस्वीर जेका आहे सा वीडियो रिकॉर्डर जी आहे, जंहिंसां मूवी वग़ैरह रिकॉर्ड थींदी आहे। ॿी तस्वीर जेका आहे सा मोबाइल जी आहे, अॼुकल्ह जंहिं ते सोशल मीडिया टिकटॉक वग़ैरह आम आहे। टी तस्वीर आहे कैमरा जी, जंहिंसां तव्हां तस्वीर वग़ैरह कढी सघो था। चौथी तस्वीर आहे टेलीविज़न जी। पंजी तस्वीर आहे रेडियो जी, जंहिं ते तव्हां FM वग़ैरह ॿुधंदा आहियो। टेलीविज़न खां रेडियो खां पोइ आहे ही जेका तस्वीर आहे, हीअ आहे टेलीफोन जी। PTCL लैंडलाइन वग़ैरह लाइ इस्तेमालु थींदो। अॼुकल्ह त इन जो घटि ई इस्तेमालु थो थिए। उन खां पोइ आहे पर्सनल कंप्यूटर, जंहिंखे PC वग़ैरह चवंदा आहिनि। हिन सां CPU आहे, मॉनिटर आहे, कीबोर्ड माउस वग़ैरह आहे। ऐं उन खां पोइ आख़िरी जेका तस्वीर आहे प्रिंट मीडिया जी, जंहिंखे अख़बारूं वग़ैरह चवंदा आहिनि।